भाईया जेका कुराड़ी जॾहिं बाज़ारे मिस्र जे अंदर ऐलान कयो वयो त अॼु यूसुफ अलैहिस्सलाम खे विकिरो कयो थो वञे। दुनिया जे ताजरन ॿुधो, अॼु दुनिया जो हसीन इंसान मिस्र जे बाज़ार में विकिरो थी रहियो आहे। माण्हू सोन खणी आया, चांदी खणी आया, हीरा मोती खणी आया। छाजे लाइ खणी आया? यूसुफ अलैहिस्सलाम जे खरीदारी जे लाइ खणी आया। जेॾी महिल बाज़ारे मिस्र जे अंदर माण्हू कतार दर कतार बीहंदा विया, यूसुफ अलैहिस्सलाम जे खरीदारी जे लाइ बीहंदा विया। कुझु घड़ियूं गुज़रियूं, हिकिड़ी कुराड़ी औरत बि सुट जो हिकिड़ो गोटो खणी उहा बचे लाइन में बीही रही। जॾहिं पुछण वारनि पुछो, ओ कुराड़ी जी पुछण वारो छाजे लाइ आई आहे? जवाब ॾींदी आहे कुराड़ी त मां सोने यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण जे लाइ आई हां। कंहिंखे ख़रीद करण आई हां? थोरो ॻाल्हायो, कंहिंखे ख़रीद करण आई हां? यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण आई हां। बंदि कयो, ॿाहिरियों आवाज़ थो अचे, हेठियूं दरियूं बंदि करे छॾियो। ओ मुझा प्यारा दोस्त अजीज, उन कुराड़ी जवाब ॾिनो यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण जे लाइ आई आहे। हेॾे तवजह रहे मुझा दोस्त, उहे दुनिया वारा माण्हू टोकूं करण लगा, चथरूं करण लगा, खिलण लगा। ओ कुराड़ी छा थी चई? तुंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त नाहे। सुट जो पाउ खणी आई आहियां ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जे खरीदारीअ जूं ॻाल्हियूं थी करी। हेॾे त निहार, हेॾे त निहार, हे उठ दौलत जा भरिया पिया आहिनि, हे सोन जा वापारी वेठा आहिनि, हे चांदी जा वापारी वेठा आहिनि, हे हीरन मोतिन जा वापारी वेठा आहिनि। इहे सभई यूसुफ अलैहिस्सलाम जे खरीदारनि जे लाइ खरीदारी करण जे लाइ आया आहिनि। जिथे इहे माण्हू वेठा आहिनि उते तुंहिंजे सुट जे पाव जी कहिड़ी हैसियत आहे? ओ मुंहिंजे मदीने वारे मीर जा ग़ुलाम यादि रखी छॾियो। ॾाढो ज़ोर थो लॻाए। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो, उन कुराड़ी औरत निहारे जवाब ॾियण लॻी, ओ दुनिया ते नाज़ करण वारो, ओ सोन ते नाज़ करण वारो, ओ मोतिन ते नाज़ करण वारो, हीरन ते नाज़ करण वारो, तव्हां भले पंहिंजे हीरन ऐं मोतिन ते नाज़ कयो, नाज़ मूंखे बि आहे। कुराड़ी तो छा ते नाज़ कयो आहे? छा तुंहिंजो नाज़ इन गोटे जे मथां नाज़ आहे? तवज्जो रहे दोस्तो, उन कुराड़ी जवाब ॾिनो, नाज़ त तव्हां बि कयो था। कंहिंखे दुनिया ते नाज़ आहे, कंहिंखे दौलत ते नाज़ आहे, कंहिंखे पंहिंजे हीरन मोतिन ते नाज़ आहे। कुराड़ी जवाब ॾेई रही आहे, नाज़ त मूंखे बि आहे। कुराड़ी तोखे छा ते नाज़ आहे? छा तोखे सुट जे गोटे ते नाज़ आहे? कुराड़ी जवाब ॾिनो, हीअ मैक सही आहे। कुराड़ी जवाब ॾिनो, ओ दुनिया वारो, तव्हांखे दौलत ते नाज़ आहे, तव्हांखे पैसनि ते नाज़ आहे, मूंखे पंहिंजे मुक़दर ते न्याज़ आहे। ओ कुराड़ी तुंहिंजो कहिड़ो मुक़दर? छा तो यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करे छॾियो? न न, मूं ख़रीद अञा कोन कयो आहे। मूंखे इहा बि ख़बर आहे ख़रीद बि तव्हां करे वेंदव। ओ चरी कुराड़ी, जॾहिं ख़रीद बि असां करे वेंदासीं तो ख़रीद बि कोन कयो आहे, ख़रीद करे बि कान सघंदी। पोइ बि चवीं थी त मूंखे पंहिंजे मुक़दर ते नाज़ आहे। इहो तुंहिंजो कहिड़ो मुक़दर आहे? तुंहिंजे मुक़दर जी उहा कहिड़ी क्वालिटी आहे जिते तोखे नाज़ आहे? ओ मुस्लमान गौर कर, उन कुराड़ीअ जे क़िस्मत जे मथां, उन कुराड़ीअ जे अक़ीदे जे मथां, उन कुराड़ीअ जे प्यार जे मथां उहा कुराड़ी जवाब ॾेई रही आहे, ओ दुनिया वारो, भले तव्हां यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करे वञो, भले तव्हां वठी वञो, दुनिया ते नाज़ करे वञो, पर मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब ॾियो। जॾहिं बेनियाज़ रब जे दरबार में, जॾहिं बेनियाज़ अल्लाह जे दरबार में अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जे खरीदारनि जी लिस्ट पेश कई वेंदी, मुठ में भले तव्हांजा नाला हुजनि, ॿुधायो त भला पछाड़ीअ में सही मुंहिंजो नालो हूंदो या कोन हूंदो?
कुराड़ी पंहिंजो अकीदो ॿुधाए रही आहे। ओ दुनिया वारो, ख़रीद भी भले तहां करे वञो, वठी भी भले तहां वञो, लेकिन जॾहिं फरिश्ता मुंहिंजे करीम रब बेनियाज़ रब जे दरबार में जेॾी महिल यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि जा नाला लिस्ट खणी वेंदा त उन लिस्ट जे पछाड़ीअ में मुंहिंजो बि नालड़ो ज़रूर हूंदो। अल्लाह जे दरबार में कम अज कम कंधड़ो मथे करे एतिरो त चई सघंदसि, ओ मुंहिंजा मौला, तुंहिंजे नबीअ खे ख़रीद करण जी त मूं में ताक़त कान ही, पर तुंहिंजे नबीअ जे ख़रीदारनि जे लिस्ट में मां ज़रूर मौजूद हुयसि। ओ मुझे आका जो मीलाद करण वारा हमेशा याद रखी छॾजां, फ़क़ति एतिरो दिल में इरादो कजां, केतिरो बि तूं मीलाद में ख़र्च तो करी, करोड़े रुपया छो न करे छॾी, पर पोइ बि तसव्वुर फ़क़ति इहो कजां त मां उन कुराड़ीअ वांगुरु पंहिंजो नालड़ो लिखाराए रहियो आहियां।